मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब सोरों सबक टियों बरक़ी ऐं मक़नातीसी मैदान इलेक्ट्रिक एंड मैग्नेटिक फील्ड्स। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आउं आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे बरक़ी ऐं मक़नातीसी मैदान यानी इलेक्ट्रिक एंड मैग्नेटिक फील्ड्स। प्यारा ॿारो, हिन मौज़ूअ खे शुरू करण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद सम्झंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो डिफाइन इलेक्ट्रिक फील्ड एंड मैग्नेटिक फील्ड क्लियरली, यानी बरक़ी मैदान ऐं मक़नातीसी मैदान जी वाज़िह तारीफ़ बयान करणु। ॿी पॉइंट में चवे थो आइडेंटिफाई एंड एक्सप्लेन द मेन डिफरेंसेस बिटवीन इलेक्ट्रिक एंड मैग्नेटिक फील्ड्स विद प्रॉपर रीजन्स, यानी बिजलीअ ऐं मक़नातीसी मैदान जे विच में मुख्या फ़र्क़नि जी सुञाणप करणु ऐं मुनासिब दलीलनि सां उन्हनि जी वज़ाहत करणु। वाई वी स्टडी दिस, हीअ असां छो था पढ़ूं? इन जे लाइ चवे थो बाय स्टडिंग दिस वी लर्न अबाउट द फंडामेंटल डिफरेंस बिटवीन चार्ज एंड द मोशन ऑफ चार्ज। इलेक्ट्रिक एंड मैग्नेटिक फील्ड्स are the foundation of electromagnetism, which is essential for understanding motors, generators, transformers, and many modern electrical devices. A strong understanding of this topic helps students build a solid base for advanced concepts in electricity and physics. हिन मौज़ूअ खे पढ़ण सां असां चार्ज ऐं चार्ज जी हरकत जे विच में बुनियादी फ़र्क़ सिखंदासीं। बिजली ऐं मक़नातीसी मैदान इलेक्ट्रोमैग्नेटिज्म यानी बरक़ी मक़नातीसी जो बुनियाद आहे, जेको मोटरनि, जनरेटरनि ऐं ट्रांसफार्मरनि ऐं केतिरनि ई जदीद बरक़ी औज़ारनि खे सम्झण लाइ ज़रूरी आहे। हिन मौज़ूअ जी बहितर सम्झ शागिर्दनि खे बिजली ऐं फिज़िक्स जे आला तसवुरनि लाइ हिकु मज़बूत बुनियाद फ़राहम करण में मदद करे थी। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे टॉपिक जी तरफ़ हलूं था। हिते असां इलेक्ट्रिक फील्ड ऐं मैग्नेटिक फील्ड जे डिफरेंस खे जेको आहे त सम्झण जी कोशिशि कंदासीं त इलेक्ट्रिक फील्ड जूं प्रॉपर्टीज़ कहिड़ियूं आहिनि ऐं मैग्नेटिक फील्ड जूं प्रॉपर्टीज़ कहिड़ियूं आहिनि। हाणे सभ खां पहिरीं असां शुरूआत कंदासीं इन्हनि जी डेफिनेशन खां। त जेकॾहिं असां इलेक्ट्रिक फील्ड जी डेफिनेशन खे ॾिसूं त इन में चवे थो एन इलेक्ट्रिक फील्ड इज़ द रीजन अराउंड अ चार्ज ऑब्जेक्ट वेयर इट एग्जिस्ट फोर्स ऑन एन अदर चार्ज, यानी उहो रीजन या उहो इलाइक़ो जिते का चार्ज ॿी चार्ज ते ज़ोर लॻाए या असर अंदाज़ थिए, अहिड़े रीजन खे, अहिड़ी एरिया खे असां चार्ज जी एरिया चऊं था या चार्ज जी फील्ड चऊं था। ठीकु आहे। हाणे मिसाल जे तौर ते प्यारा ॿारो, जीअं त तव्हां हिते ॾिसी सघो था त हीअ हिकिड़ी असां वटि चार्ज आहे ऐं उन जे चौधारी जेको आहे त माना हीअ हिन जी हिकिड़ी एरिया आहे ऐं इन एरिया में जॾहिं बि ॿी का चार्ज दाख़िल थींदी त हीअ चार्ज उन चार्ज ते असर अंदाज़ थींदी, यानी हिन चार्ज जो फोर्स जेको आहे उहो ॿी चार्ज ते इफेक्ट कंदो, असर कंदो। हाणे जॾहिं ॿी चार्ज हिन जे एरिया में ईंदी, जंहिं एरिया ताईं हिन चार्ज जो फोर्स उन ॿी चार्ज ते असर अंदाज़ थींदो, उहा एरिया जेका आहे उहा इन चार्ज जी इलेक्ट्रिक फील्ड आहे। उन खां बाद में जेकॾहिं असां वरी जेको आहे त अॻिते हलूं ऐं मैग्नेटिक फील्ड जे बारे में ॾिसूं त इन में चवे थो अ मैग्नेटिक फील्ड इज़ द रीजन अराउंड अ मैग्नेट और करंट कैरिंग कंडक्टर वेयर इट एग्जिस्ट फोर्स ऑन मैग्नेटिक मटीरियल्स और मूविंग चार्जेस, यानी मैग्नेटिक फील्ड जेको आहे त उहो रीजन आहे, उहा एरिया आहे जिते मैग्नेट यानी चकमक या जेको आहे त असांजो जेको कंडक्टर आहे जंहिंमें जेको आहे त करंट फ्लो थो थिए उहो या उन जी एरिया, ठीकु आहे, जिते जेको आहे त उन मैग्नेट जो फोर्स कंहिं बि मटीरियल ते एग्जिस्ट थिए, उन एरिया खे असां चवंदासीं उन मैग्नेट जी फील्ड यानी मैग्नेटिक फील्ड। ठीकु आहे। हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां हिन डायग्राम खे ॾिसूं या हिन फिगर खे ॾिसूं त इन में ही जेको आहे त असांजो मैग्नेट आहे ऐं तव्हां ॾिसंदव त ही जेको मैग्नेट आहे इन जे चौधारी बि जेको आहे त हिकिड़ी एरिया आहे, हिकिड़ो रीजन आहे। ठीकु आहे। हाणे इन रीजन जे अंदरि जॾहिं कोई बि मटीरियल दाख़िल थींदो त छा थींदो त ही जेको रीजन आहे हिन मैग्नेट जो उहो उन चार्ज ते या उन मटीरियल ते पंहिंजो फोर्स लॻाईंदो। उन एरिया में दाख़िल थियण वक़्तु जॾहिं उन चार्ज ते या उन मटीरियल ते फोर्स लॻे थो त उहा एरिया जेका आहे उहा असांजी मैग्नेटिक फील्ड चवराईंदी। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में हीअ जेका मैग्नेटिक फील्ड आहे उहा जेको आहे त मूविंग चार्ज में बि पैदा थी सघे थी। कंहिं कंडक्टर में का चार्ज मूव थी करे तॾहिं बि
मैग्नेटिक फील्ड पैदा थी सघे थी। ज़रूरी न आहे त सिर्फ़ु असांजी इहा जेका मैग्नेटिक फील्ड आहे उहा चकमक में ई पैदा थिए, ठीकु आहे, या चकमक जे चौधारी पैदा थिए। जॾहिं चार्ज असांजी मूव कंदी कंहिं कंडक्टर में त उन जे चौधारी बि मैग्नेटिक फील्ड पैदा थी सघे थी। उन खां बाद में प्यारा ॿारो हाणे असां जेको आहे त हलंदासीं वरी सोर्स ऑफ प्रोडक्शन जे तरफ़। जीअं त ऑलरेडी मां तव्हांखे ॿुधायमि त चवे थो त इलेक्ट्रिक फील्ड इज़ प्रोड्यूस्ड बाय इलेक्ट्रिक चार्जिस, यानी इलेक्ट्रिक फील्ड जेका आहे उहा इलेक्ट्रिक चार्ज जे मां जेको आहे त पैदा थी सघे थी या उन मां प्रोड्यूस थी सघे थी, ठीकु आहे। ऐं मैग्नेटिक फील्ड जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो त इन जे लाइ चवे थो मैग्नेटिक फील्ड इज़ प्रोड्यूस्ड बाय मैग्नेट्स आर मूविंग चार्जिस। जीअं ऑलरेडी जेको आहे त मां तव्हांखे ॿुधायो त मैग्नेटिक जेका फील्ड आहे उहा सिर्फ़ु असांजी मैग्नेट जे अराउंड पैदा नथी थिए, जेको असांजो परमानेंट मैग्नेट आहे, पर जॾहिं असांजी जेका चार्ज आहे उहा कंहिं कंडक्टर में मूव करे थी, उन मूव करण वक़्तु यानी करंट फ्लो करण वक़्तु बि मैग्नेटिक फील्ड पैदा थी सघे थी। यानी मैग्नेटिक फील्ड जेको आहे त ॿिनि जॻहियुनि ते पैदा थी सघे थी या उन जा पैदा थियण जा सोर्सिस ॿ, हिकिड़ो ख़ुदि मैग्नेट, ॿियो मूविंग चार्ज, ठीकु आहे। उन खां बाद में हाणे असां ॾिसंदासीं जेको आहे त इफेक्ट ऑन चार्जिस, यानी इलेक्ट्रिक फील्ड जो चार्ज ते कहिड़ो इफेक्ट आहे ऐं मैग्नेटिक फील्ड जो चार्ज ते कहिड़ो इफेक्ट थिए थो। इन जे लाइ चवे थो त इलेक्ट्रिक फील्ड एक्ट्स ऑन बोथ स्टेशनरी एंड मूविंग चार्जिस, यानी बरकी मैदान बीठल या सुकून वारी हालत में जेका असांजी चार्ज आहे ऐं हरकत कंदड़ ॿिन्ही क़िस्म जे चार्जनि ते असर अंदाज़ थिए थी। यानी जेका असांजी इलेक्ट्रिक फील्ड आहे उहा ॿिन्ही क़िस्म जे चार्जिस ते असर अंदाज़ थिए थी, ॿिन्ही क़िस्म जे चार्जिस ते इफेक्ट करे थी, ठीकु आहे। जॾहिं चार्ज असांजी बीठल आहे या हरकत थी करे, ॿिन्ही सूरतनि में जेको आहे त इलेक्ट्रिक फील्ड जेको आहे त असर अंदाज़ थी सघे थी। उन खां बाद में जेकॾहिं असां मैग्नेटिक फील्ड जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो त हिन में चवे थो मैग्नेटिक फील्ड एक्ट्स ओनली ऑन मूविंग चार्जिस, मक़नातीसी मैदान सिर्फ़ु हरकत कंदड़ चार्ज ते असर अंदाज़ थिए थी, यानी मैग्नेटिक फील्ड सिर्फ़ु हरकत कंदड़ चार्ज ते असर अंदाज़ थिए थी, ठीकु आहे। उहा जेको आहे स्टेशनरी चार्ज ते असर अंदाज़ नथी थिए। उन खां बाद में हाणे डायरेक्शन ऑफ फोर्स जी ॻाल्हि कंदासीं त इलेक्ट्रिक फील्ड जो इलेक्ट्रिक फील्ड जी डायरेक्शन ऑफ फोर्स कहिड़ी आहे ऐं मैग्नेटिक फील्ड जी डायरेक्शन ऑफ फोर्स कहिड़ी आहे। इन जे लाइ चवे थो त इलेक्ट्रिक फोर्स एक्ट्स इन द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड। हाणे हिन जो जेको फोर्स आहे यानी इलेक्ट्रिक फील्ड जो जेको फोर्स आहे उहो कहिड़े तरफ़ जेको आहे त लॻे थो, उहो उन ई तरफ़ लॻंदो आहे जंहिं तरफ़ इलेक्ट्रिक फील्ड एक्ट कंदी आहे। ऐं उन खां बाद में जेकॾहिं असां मैग्नेटिक फोर्स जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो त इन जे लाइ चवे थो मैग्नेटिक फोर्स एक्ट्स परपेंडिकुलर टू बोथ मैग्नेटिक फील्ड एंड मोशन ऑफ चार्ज, यानी जेको असांजो मैग्नेटिक फोर्स आहे उन जी डायरेक्शन कहिड़ी हूंदी आहे, उहा उन चार्ज जे मोशन जे जेको आहे त माना परपेंडिकुलर हूंदी आहे। जीअं त असां राइट हैंड रूल में जेको आहे त थोरी डिस्कस कईसीं त मैग्नेटिक फील्ड जेका आहे उहा उन जी जेका डायरेक्शन हूंदी आहे उहा कहिड़ी हूंदी आहे, ठीकु आहे। करंट असांजो हिकिड़े तरफ़ मूव कंदो ऐं मैग्नेटिक फील्ड जी जेका डायरेक्शन हूंदी आहे उहा असांजी जेको आहे त उन जे परपेंडिकुलर हूंदी आहे। पर तो हिन डायग्राम में बि तव्हां ॾिसंदव त हिते बि जेको आहे त राइट हैंड रूल जो जेको आहे त यूज़ थिए थो ऐं थंब जेको आहे उहो हिते जेको आहे त फोर्स खे डिनोट करे थो ऐं जेका असांजी अशद आंगुर आहे उहा उन चार्ज जे मोशन खे या चार्ज जे फ्लो खे जेको आहे त शो थी करे ऐं उन खां बाद में हीअ जेका असांजी विची आंगुर आहे इहा शो करे थी जेको आहे त मैग्नेटिक फील्ड खे, ठीकु आहे। हाणे तव्हां जेकॾहिं ॾिसंदव त हिन टी जेके असां जूं हथ जूं आङुरियूं आहिनि इन्हनि जी जेका डायरेक्शन आहे इन्हनि जे विच में जेको आहे त 90 डिग्री जी एंगल आहे, यानी ही टई पाण में जेको आहे त परपेंडिकुलर आहिनि, ठीकु आहे। वेलासिटी ऐं मैग्नेटिक फील्ड यानी चार्ज जो जेको फ्लो आहे, चार्ज जो जेको मोशन आहे उहो ऐं मैग्नेटिक फील्ड पाण में परपेंडिकुलर आहिनि, ठीकु आहे। ऐं उन खां बाद में जेकॾहिं असां मैग्नेटिक फील्ड ऐं फोर्स जी ॻाल्हि कंदासीं त इहे ॿई बि पाण में जेको आहे त परपेंडिकुलर आहिनि, या फोर्स ऐं हिन मोशन ऑफ चार्ज जी ॻाल्हि कंदासीं तॾहिं बि जेको आहे त पाण में ॿई परपेंडिकुलर आहिनि, ठीकु आहे। त यानी फोर्स जेको आहे उहो उन चार्ज जे मोशन जे परपेंडिकुलर जेको आहे त एक्ट कंदो आहे, ठीकु आहे। हाणे हिनखे असां प्रैक्टिकली जेको आहे त ईंदड़ लेक्चर में डिस्कस कंदासीं। सिर्फ़ु तव्हां फ़िलहाल एतिरो सम्झो त फोर्स जेको आहे त उहो चार्ज जे मोशन जे परपेंडिकुलर एक्ट कंदो आहे, ठीकु आहे। यानी उन जी डायरेक्शन जेका हूंदी आहे उहा परपेंडिकुलर ऑफ मोशन ऑफ चार्ज हूंदी आहे, ठीकु आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो हाणे असां
जेको आहे त ॾिसंदासीं त फील्ड लाइन्स ऐं नेचर ऑफ पोल्स छा हूंदा आहिनि। त प्यारा ॿारो, सभ खां पहिरीं असां जेकॾहिं चार्ज खे ॾिसूं त जेके असां जूं चार्जिस हूंदियूं आहिनि उहे असांजूं ॿिनि क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ी हूंदी आहे असांजी पॉज़िटिव चार्ज, ॿी हूंदी आहे असांजी वरी नेगेटिव चार्ज। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं असां पॉज़िटिव चार्ज खे ॾिसूं प्यारा ॿारो, त इन जूं जेके फील्ड लाइन्स आहिनि, हाणे इन्हनि जी जेका डायरेक्शन आहे उहा आहे आउटवर्ड। ठीकु आहे, यानी हिन चार्ज खां उहे ॿाहिरि थियूं निकिरनि। ठीकु आहे, ॿाहिरि तरफ़ उन्हनि जो जेको आहे त फ्लो आहे। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में जेकॾहिं असां नेगेटिव चार्ज जी ॻाल्हि कंदासीं प्यारा ॿारो, त नेगेटिव चार्ज में जेको फील्ड लाइन्स जो जेको फ्लो आहे या उनजी जेका डायरेक्शन आहे उहा आहे वरी इनवर्ड। हाणे उन खां बाद में अगरि जेकॾहिं असां नेगेटिव चार्ज खे पॉज़िटिव चार्ज जे तरफ़ खणी अचूं त पोइ छा थींदो त इहे चार्ज जेके आहिनि त हिक ॿिए ते एक्ट कंदियूं, हिक ॿिए खे अट्रैक्ट कंदियूं। हाणे उन खां पोइ छा थो थिए त जेकॾहिं असां ॾिसंदासीं प्यारा ॿारो, ऐं हिन फ्लो खे जेकॾहिं असां ॾिसण जी कोशिशि कंदासीं, सम्झण जी कोशिशि कंदासीं, यानी ही जेके असांजूं फील्ड लाइन्स आहिनि, असांखे जेको आहे त उन फील्ड लाइन्स जूं जेके डायरेक्शन्स आहिनि उनजी असांखे ख़बर पइजी वेंदी। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं असां ॾिसूं प्यारा ॿारो त हमेशह छा थो थिए, जीअं त असां हिते डिस्कस करे आयासीं त जेका असांजी पॉज़िटिव चार्ज हूंदी आहे उनजी डायरेक्शन कहिड़ी हूंदी आहे, लाइन्स जी आउटवर्ड, यानी उहे ॿाहिरि निकिरंदियूं आहिनि। ऐं नेगेटिव चार्ज जी डायरेक्शन कहिड़ी हूंदी आहे, उहा हूंदी आहे असांजी वरी इनवर्ड, यानी हिन तरफ़ जेको आहे त उहे लाइन्स ईंदियूं। यानी असांजूं जेके फील्ड लाइन्स आहिनि उहे पॉज़िटिव चार्ज खां निकिरंदियूं, नेगेटिव चार्ज जे तरफ़ ईंदियूं। ठीकु आहे, यानी इहो जेको आहे त लाइन्स जो फ्लो थींदो, इहो जेको आहे त इलेक्ट्रिक फील्ड जो फ्लो थींदो। ठीकु आहे, यानी जेकॾहिं असां आमतौर ते हीअं चऊं त जेके असां जूं इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स आहिनि उहे जेको आहे त स्टार्ट थियनि थियूं पॉज़िटिव चार्ज खां ऐं एंड थियनि थियूं जेको आहे त नेगेटिव चार्ज ते। ठीकु आहे, इहो हिननि जो जेको आहे त हिकिड़ो प्रोसेस आहे। हाणे जेकॾहिं असां ॾिसूं प्यारा ॿारो त हिकिड़ो असांजो पोल ही थी वियो ऐं हिकिड़ो पोल असांजो ही थी वियो। ठीकु आहे, हाणे हिक पोल खां असां जूं इलेक्ट्रिक लाइन फील्ड्स जेका त निकिरनि थियूं ऐं ॿिए पोल ते जेको आहे त एंड थियनि थियूं। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं असां ॾिसूं त हिते असांजा जेको आहे त ॿ पोल आहिनि, यानी असां हिनखे चई सघूं था त इहो असांजो जेको आहे त डायपोल आहे। ठीकु आहे, हाणे उन खां बाद में मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां हिन ॿिन्ही चार्जिस खे पाण में सेपरेट कयूं त वरी साॻिए नमूने सां असांखे पॉज़िटिव ऐं नेगेटिव चार्ज अलॻि अलॻि मिली सघे थी। ठीकु आहे, यानी असां हिन चार्जिस खे आसानीअ सां सेपरेट करे सघूं था, ऐं जॾहिं असां हिननि चार्जिस खे आसानीअ सां सेपरेट कंदासीं त असांखे छा थींदो, साॻी जेको आहे त सूरत में असांखे चार्जिस मिली वेंदियूं ऐं उन्हनि जूं जेके उन्हनि जूं फील्ड लाइन्स आहिनि उन्हनि जी जेका प्रॉपर्टी आहे उहा साॻी जेको आहे त उन हिसाब सां एक्ट कंदी जहिड़े नमूने सां उन्हनि जी पहिरीं प्रॉपर्टी एक्ट करे पई। ठीकु आहे, जॾहिं असां हिननि खे सेपरेट कयोसीं त छा थी पियो, ही पोल असांजो अलॻि थी पियो ऐं ही पोल असांजो अलॻि थी पियो। ठीकु आहे, यानी इनखे असां हाणे चई सघूं था त हीउ असांजो मोनोपोल आहे ऐं हीउ असांजो अलॻि सां वरी हिकिड़ो मोनोपोल ठही वियो। ठीकु आहे, जॾहिं ॿिन्ही चार्जिस खे असां पाण में कंबाइन कंदासीं त असां वटि डायपोल ठही पवंदो। अगरि जेकॾहिं असां उन ॿिन्ही चार्जिस खे पाण में सेपरेट था कयूं त छा थींदो, असांखे जेको आहे त मोनोपोल मिली वेंदो। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं इन्हनि खे असां लिखूं त कहिड़े नमूने सां लिखंदासीं, इन जे लाइ चवे थो इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स स्टार्ट फ्रॉम पॉज़िटिव चार्ज एंड एट नेगेटिव चार्ज। जीअं मां तव्हांखे सम्झायुमि त इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स जेके आहिनि उहे किथां शुरू थियूं थियनि, पॉज़िटिव चार्ज खां, ऐं ख़तमु किथे थियूं थियनि, नेगेटिव चार्ज ते। ऐं उन खां बाद में ॿी हिकिड़ी पॉइंट असां सम्झीसीं, कहिड़ी, हिन में मोनोपोल एग्ज़िस्ट कनि था। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं असां वरी मैग्नेटिक फील्ड जे तरफ़ हलूं प्यारा ॿारो, त इन में जेकॾहिं असां ॾिसंदासीं त मिसाल जे तौर ते हीअ असां वटि हिकिड़ो मैग्नेट आहे ऐं मैग्नेट में जेका मैग्नेटिक फील्ड लाइन्स जेका डायरेक्शन हूंदी आहे उहा कुझु हिन तरीक़े सां हूंदी आहे, नॉर्थ पोल खां निकिरंदियूं आहिनि, साउथ पोल जे तरफ़ मूव कंदियूं आहिनि, पर ईअं न आहे त सिर्फ़ु हितां निकिरंदियूं आहिनि त हिते एंड थी वञूं, ईअं न आहे। वरी छा थींदो आहे त साउथ खां निकिरी साॻियो वरी नॉर्थ जे तरफ़ ईंदियूं आहिनि, यानी ही हिकिड़ो साइक्लिक प्रोसेस हूंदो आहे, यानी साइक्लिक तरीक़े सां जेको आहे त ही फ्लो कंदियूं आहिनि। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं प्यारा ॿारो हिनखे ॾिसूं त हाणे हिन में बि असां वटि जेको आहे त माना डायपोल आहे। ठीकु आहे, नॉर्थ खां निकितियूं साउथ जे तरफ़ वयूं या साउथ खां निकितियूं नॉर्थ जे तरफ़ वयूं। ठीकु आहे, हाणे मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां हिन चकमक खे या मैग्नेट खे टोड़ियूं था विच तां त छा थींदो त असांखे इन जा ॿ हिसा मिली वेंदा। ठीकु आहे, हाणे ईअं न आहे त असांजो साउथ पोल जेको आहे त उहो अलॻि थी वञे ऐं नॉर्थ पोल अलॻि थी वञे। जॾहिं असां हिन चकमक खे, हिन मैग्नेट खे हितां टोड़ियोसीं त वरी जेको असांजो पीस बचियो, जेको टुकड़ो असांजो बचियो, उहो वरी जेको आहे त माना डायपोल जी सूरत अख़्तियार कंदो। उन में एट ए टाइम वरी साउथ ऐं नॉर्थ पोल अलॻि सां जेको आहे त एग्ज़िस्ट कंदो ऐं उन खां पोइ वरी ॿिए टुकड़े में साउथ ऐं नॉर्थ पोल अलॻि सां एग्ज़िस्ट कंदो। ठीकु आहे, हाणे हिनखे असां कहिड़े नमूने सां लिखंदासीं त हिन जे लाइ असां ईअं लिखी सघूं था
त मैग्नेटिक फील्ड लाइन्स फॉर्म क्लोज्ड लूप, यानी मैग्नेटिक फील्ड जेके लाइन्स आहिनि उहे छा कंदी, उहे क्लोज लूप में जेको आहे त मूव थियूं करनि, ठीकु आहे, या साइक्लिक तरीक़े सां उहे मूव करनि थियूं, ठीकु आहे। उन खां बाद में ॿी पॉइंट ते हलूं था, चवे थो त मोनोपोल्स डू नॉट एग्जिस्ट, यानी हिन में मोनोपोल एग्जिस्ट नथा करनि, हमेशह मैग्नेटिक फील्ड जेका आहे उहा जेको आहे डायपोल जी सूरत में एग्जिस्ट करे थी। मोनोपोल काथे असांखे मिलंदो, सिर्फ़ इलेक्ट्रिक फील्ड में या इलेक्ट्रिक चार्जिस में, ऐं मैग्नेटिक फील्ड में या मैग्नेट में असांखे ओनली डायपोल मिली सघे थो, ठीकु आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो हाणे हलंदासीं असां वरी वर्क की तरफ़। तो वर्क खे असां जेको आहे हिते डायग्राम जे तौर ते सम्झण जी कोशिशि कंदासीं। मिसाल तौर ते हीअ असां वटि ॿ जेको आहे त प्लेट्स आहिनि, हिकिड़ी प्लेट आहे असांजी पॉजिटिव, ॿी प्लेट आहे असांजी नेगेटिव। हाणे उन खां बाद में असां छा था कयूं त हीअ जेके आहिनि त असां वटि ॿ जेको आहे त चार्ज प्लेट्स मौजूदु आहिनि, हिकिड़ी असांजी पॉजिटिवली चार्ज प्लेट आहे, ॿी असांजी जेको आहे त नेगेटिवली चार्ज प्लेट आहे, ठीकु आहे। हाणे असां छा था कयूं, हिकिड़ी चार्ज जेको आहे त हिन ॿिन्ही प्लेट जे विच मां मूव करण जी कोशिशि कंदासीं। जॾहिं मूव करण जी कोशिशि कंदासीं, मिसाल तौर ते पॉजिटिव चार्ज जेकॾहिं असां मूव करण जी कोशिशि था कयूं त छा थींदो त पॉजिटिव चार्ज जेका आहे उहा अट्रैक्ट थी वेंदी कहिड़े तरफ़, नेगेटिव जे तरफ़। अगरि जेकॾहिं असां जेको आहे त नेगेटिव चार्ज सां मूव कराईंदासीं त उहा छा थींदी, उहा वरी पॉजिटिव प्लेट जे तरफ़ अट्रैक्ट थी वेंदी, ठीकु आहे। इलेक्ट्रिक फोर्स जेको आहे उहो डायरेक्शन ऑफ मोशन में एक्ट करे थो, ठीकु आहे, यानी चार्ज जेकॾहिं हितां असां जो मूव करनि थियूं त यानी इन्हनि ते जेको आहे त वर्क थिए थो, ठीकु आहे। जॾहिं वर्क थिए थो तॾहिं त ही चार्ज जेको आहे त माना डिफ्लेक्ट थियनि थियूं न, मुड़ी वञनि थियूं न, अट्रैक्ट थियनि थियूं न। अगरि जेकॾहिं इन्हनि ते वर्क न थिए चार्ज जो यानी ॿी चार्ज जो, त पोइ ही चार्ज जेके असां हिन मां गुज़ारियूं आहिनि उहे सिधियूं गुज़री वञनि। इन जो मतिलबु छा थियो त माना इलेक्ट्रिक फील्ड जेको आहे उहा वर्क करे थी चार्ज ते, ठीकु आहे। त असां हिन जे लाइ हीअं लिखी सघूं था त इलेक्ट्रिक फील्ड कैन डू वर्क ऑन चार्ज, ठीकु आहे, यानी बरक़ी मैदान चार्ज ते कमु करे सघे थो। उन खां बाद में हाणे जेकॾहिं असां मैग्नेटिक फील्ड जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त मैग्नेटिक फील्ड में असां जेको आहे त हिकु पासे ॾांहुं जेको आहे त नॉर्थ पोल खयो आहे ऐं ॿिए पासे ॾांहुं असां साउथ पोल खयो आहे, ठीकु आहे। ऐं उन खां बाद में हाणे असां छा था कयूं, इन मां ई साॻे नमूने सां असां हिकिड़ी जेको आहे त चार्ज असां गुज़ारियूं था। हाणे जॾहिं चार्ज असां हितां गुज़ारीसीं त तव्हां ॾिसंदव त चार्ज जी जेका डायरेक्शन आहे उहा थोरी बेंड थी, यानी चार्ज जेको आहे त थोरी मुड़ी, पर कंहिं बि तरफ़ अट्रैक्ट न थी। जीअं तव्हां हिते इलेक्ट्रिक फील्ड में ॾिठो त चार्ज असांजी बिल्कुलु अट्रैक्ट थी वई, पर हिते चार्ज जेको आहे त अट्रैक्ट नथी थिए। मैग्नेटिक फील्ड में छा थो थिए त चार्ज ते जेको आहे त वर्क नथो थिए, ठीकु आहे, यानी मैग्नेटिक फील्ड जेका आहे त उन चार्ज जी डायरेक्शन ते असर अंदाज़ थिए थी। हाणे इन जी सिर्फ़ जॾहिं डायरेक्शन चेंज थी त इन में हिकिड़ी पॉइंट असांखे जेको आहे त ज़हन में रखणु घुरिजे त यानी इहा चार्ज असांजी एक्सलरेट थी, ठीकु आहे। हाणे एक्सलरेट कीअं थी त ऑलरेडी असां जेको आहे त पढ़ी आया आहियूं त जॾहिं डायरेक्शन चेंज थिए या जेको आहे त या वेलासिटी चेंज थिए तॾहिं छा थींदो आहे, तॾहिं जेको आहे त उन मटीरियल में, उन पार्टिकल में एक्सलेशन पैदा थींदी आहे, ठीकु आहे। इहो असांजो बेसिक हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे। जेकॾहिं असां हिते ॾिसूं त हिते असांजी छा थो थिए, हिते असांजी डायरेक्शन चेंज थी थिए। जॾहिं डायरेक्शन चेंज थी जेको आहे त पार्टिकल जी, इट मीन्स छा थियो त पार्टिकल असांजो एक्सलरेट थी वियो, ठीकु आहे। सो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो हाणे हिनखे असां जेकॾहिं ॾिसूं त हिन में चवे थो त मैग्नेटिक फील्ड अलोन कैन नॉट डू वर्क ऑन मूविंग चार्ज, यानी मूविंग चार्ज ते अकेले तौर मैग्नेटिक जेका फील्ड आहे उहा जेको आहे त कमु नथी करे, ठीकु आहे। अगरि जेकॾहिं असां इलेक्ट्रिक फील्ड खे ॾिसंदासीं त इलेक्ट्रिक फील्ड जेको आहे त उहा कमु करे थी ऐं मैग्नेटिक फील्ड कमु नथी करे। तो प्यारा ॿारो, मूंखे उमेद आहे तव्हांखे हीउ जेको लेक्चर आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। तो हिन लेक्चर खे ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।